अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। जीअं त मां तव्हांजो पंहिंजो वेही धकिड़ो इंतिहाई अफ़सोस सां अॼु तव्हां सां कुझु ॻाल्हियूं शेयर करणियूं आहिनि ऐं तमामु घणो दिली सदमो बि रसियो आहे, ॾुख बि पहुतो आहे त असांजा दोस्त, असांजा फील्ड सां वास्तो रखंदड़ कुझु ॾींहं पहिरियां आज़ाद प्रोडक्शन जो प्रोड्यूसर असांजो प्यारो भाउ सदोरो चांडियो साहिबु लाइव आयो, जंहिं असांजे सिंध जे सोणे फ़नकार मनवर मुमताज़ मौलाई लाइ ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाया, घटि वधि ॻाल्हायो। उनखां पोइ प्रोड्यूसर शाहिद राहूजे साहिब सां बि घटि वधि ॻाल्हायो ऐं सोशल मीडिया ते ईअं न थींदो आहे। तमामु दिली सदमो रसियो त सदर चांडियो साहिबु तमामु हूअं त सुलझियल आहे, पर पोइ अलाए छो हुनखे छा थी वियो, सम्झ में असांखे पाण खे नथो अचे। इन अमल करण ते हुनखे छा मिलियो, या इन अमल करण ते कंहिं हुनखे मजबूर कयो, या छो थियो, इहो त हाणे राज़ अलाह ॼाणे। बहरहाल हुन जेके हुनजी पंहिंजूं शिकायतूं हुयूं उहे पंहिंजी जाइ ते ॾिसी वठिजनि हा, पुछी वठिजे हा शायदि भाउ खां बि ऐं मनवर खां बि। बहरहाल हुन जेके लफ़्ज़ ॻाल्हाया, जा जेको पंहिंजे जेके गुस्से जो इज़हार कयो, उहो ग़लति तरीक़े सां कयो, ईअं न कबो आहे। पोइ उनखां पोइ वरी कल्ह ख़बर पई त शाहिद राहूजो साहिबु ऐं मुमताज़ मनवर मौलाई साहिबु सदोरे चांडे ते का एफ.आई.आर. कटराई, उनखे गिरफ़्तार कयो वियो। सच पुछो त इहो तमामु ॿई जेके अमल थिया ॾुखाईंदड़ थिया। सभ खां पहिरियां अमल इहो ॾुखाईंदड़ थियो त सदोरे खे इअं न करणु खपे हा। जेकॾहिं कंहिं बि त कंहिं दोस्त सां, कंहिं फ़नकार सां मिली करे शाहिद राहूज साहिब वटि लंघे वञे हा, उनजे तॾे ते वञे हा, मनवर मुमताज़ जे बि तॾे ते वञे हा, ऐं उन खां पंहिंजनि लफ़्ज़नि जी, पंहिंजनि कयल जुमिलनि जी जेके लफ़्ज़ हुन जे ॻाल्हायईं उन्हनि बि माफ़ी वठी आहे। त असांजे सिंधी में आहे त दर आहे दुश्मन खे बि माण्हू माफ़ु कंदो आहे। हीअ त असां हिकिड़ी फील्ड जा आहियूं, हिकिड़े शोबे सां वास्तो था रखूं ऐं शाइर, प्रोड्यूसर, फ़नकार, इहे सम्झो त हिकिड़े जिस्म जा माना हिसो आहिनि, सभु हिकिड़ो जिस्म जा हिसा आहिनि। को सॼी अखि आहे, को खॿी अखि आहे, को सॼी ॿांह आहे, को खॿी ॿांह आहे। इहे हिकिड़ो ई जिस्म आहे। इन जा अलॻि अलॻि हिसा आहिनि, जंहिंमें शाइरी बि अचे थी, फ़नकार बि अचे थी, मौसीक़ार बि अचे थो, प्रोड्यूसर बि अचे थो। ईअं इन करे जिते जॾहिं दुकान हूंदा हुआ, म्यूज़िक सेंटर हूंदा हुआ, त उहे बि हिन में अची वेंदा असांजी फील्ड में। सो बहरहाल अलाह इन ॿिन्ही भाइरनि खे तौफ़ीक़ ॾे, अकुलु ॾे, सम्झ ॾे त इहो अमल ग़लति आहे। इहो ग़लति अमल खे ग़लति चइबो, सच खे सचु चइबो। छो त इहो अमल जेकॾहिं शुरू थियो त सिंध जो को फ़नकार पोइ जेको तेको ईंदो फ़नकारनि ते ठठोला कंदो ऐं प्रोड्यूसरनि ते ठठोला कंदो, त पाण में विड़िया पिया आहिनि, हिननि जी हीअ आहे, हीअ आहे। इहो अलाए कहिड़ो ग़लति रवाजु निकिरी चुको आहे। मूंखे ॾाढो ॾुख सां चवणो थो पवे त पहिरियों त सदोरे भाउ खे इअं न करणु खपे हा। सदोरो बि असांजो भाउ आहे, मनवर मुमताज़ मौलाई बि असांजो भाउ आहे, मुमताज़ मौलाई बि असांजो भाउ आहे, जिगर आहे। जा इम्तियाज़ माॾाई बि असांजो भाउ आहे। सिंध जा जेके बि फ़नकार आहिनि, शमन अली मीर अली हुजे, मंजूर सखीराणी साहिबु हुजे, अमन मुग़ल साहिबु हुजे, ग़ुलाम हुसैन उमराणी साहिबु हुजे, भले असां उन्हनि सां कमु कयूं न कयूं, पर असांजी फील्ड, असांजो जेको फील्ड जो वास्तो आहे, उहो रिश्तो आहे, उहो क़ाइमु ऐं दाइमु रहंदो। सो उन नाजाइज़ी कई, बिल्कुलु कई हुई सदोरे हिन सां असांजे प्यारे भाउ शाहिद राहूजे सां, मनवर मुमताज़ मौलाई सां बि। पर इहो आहे त हिकिड़ी ॻाल्हि खे वरी मां चवंदुसि दोस्तनि खे त ख़ुदा खे मञो, इहे पाण में नफ़रतूं न वधायो ऐं प्यारु मुहबत सां रहो। ज़िंदगी अलाए छा आहे, ऐं ईअं हिक ॿिए खे जे तव्हां घटि वधि ॻाल्हाईंदव, हिक ॿिए खे इज़त न ॾींदव, हिक ॿिए जी अहमियत न सम्झंदव, त पोइ तव्हांजी ॿियो इज़त न कंदो। हेतिरा साल हिन फील्ड में महिनत करे माण्हू अचे थो ऐं हिकिड़ो माण्हू तव्हां हुनखे ॿिए माण्हूअ खे उहा इजाज़त ॾियो था त असां हीअ आहियूं, तव्हां बि अचो अची असां सां ॻाल्हायो, या असांखे घटि वधि ॻाल्हायो। अजीब हिकिड़ो रवाजु पइजी चुको आहे जेको न थियणु खपे। सो मां तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि। ऐं ॿियो जेके असांजा कमेंट्स में जेके दोस्त लिखंदा आहिनि
कंहिंजे ख़िलाफ़ु ग़लति ॻाल्हियूं या कंहिंजे ख़िलाफ़ु ग़लति कमेंट्स उन्हनि खे बि हथ ॿधी अर्ज़ु कंदुमि। तव्हांखे अगरि उहो शख़्स नथो वणे या उनजो कमु कयल नथो वणे त उहा पोस्ट अॻिते करे छॾियो, तव्हां पोस्ट खे दरगुज़र कयो। बाक़ी ग़लति कमेंट्स करण में तव्हांखे छा थो मिले? कंहिंजी दिलि आज़ारी करणु इहो बि त हिकिड़ो वॾो गुनाह आहे। ऐं अलाह साईं हर गुनाह सां माफ़ु करे सघे थो, कंहिंजी दिलि आज़ारी नथो माफ़ु करे सघे। मां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि, मां हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि शायदि भाउ खे मुनवर मुमताज़ मौलाई साहब खे त हिन मसइले खे जेतिरो थिए त हिनखे पाण ते महदूद कयो, घटि कयो, सुलह कयो। केतिरो बि झेड़ो थिए, केतिरा बि फेरियूं कटिजनि, केतिरो बि केस हलनि, आख़िर ॻाल्हि वञी सुलह ते थींदी। चारि दोस्त विच में ईंदा, तव्हांजो सुलह कराईंदा। बजाए जो अञा तव्हांजूं दिलनि में रंजश, तव्हांजे दिलनि में ॿियूं के ॻाल्हियूं वेहनि कंहिंजे ख़िलाफ़ु, शायदि राहूज साहब सदोरे जे ख़िलाफ़ु के दिलि में सोचे सदोरो साहब शायदि राहूज साहब लाइ या मुनवर लाइ या ॿियनि जे लाइ इहा ग़लति ॻाल्हि सोचे, इहा तमामु अॻिते हली तमामु इन जो ग़लति नतीजो निकिरंदो। त मां ॿिन्ही खे भाइरनि खे दोस्तनि खे हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि, ख़ुदा जे वास्ते इन झेड़े खे, इन्हनि ॻाल्हियुनि खे, पाण में ॿ दोस्त पंहिंजी फील्ड जा हुजनि, तव्हांजा पंहिंजा दोस्त हुजनि। मां गुलफ़ाम गुलसांगी साहिब खे बि गुज़ारिश कंदुसि शायदि राहू जी तरफ़ां, ऐं मां शारिन चांडे साहिब खे बि गुज़ारिश कंदुसि, मां बख़्तला सबई साहिब खे बि गुज़ारिश कंदुसि, मुनवर मुमताज़ मौलाई खे बि गुज़ारिश कंदुसि। सईद चांडियो मुंहिंजो भाउ आहे, नंढड़ो भाउ आहे, उनखे त ख़ासि करे हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त बाबा झेड़े में कुझु कोन्हे, झेड़नि जा मुंहं भरनि ॾे। इहे असां तव्हां फ़नकार फ़क़ीर आहियूं, असां फ़नकार फ़क़ीर आहियूं, असां झेड़ा कॾहिं कया न कंदा आहियूं। न बसि पोइ कॾहिं इंसानु आहे, का ग़लती थी वञनि, कुझु असां खां थी वञनि, कुझु ॿियनि खां थी वञनि, पोइ नाजाइज़ियूं बर्दाश्त नथो करे माण्हू, तॾहिं इहो क़दम खणे थो, एफआईआरनि ताईं वञे थो, थाणनि ताईं वञे थो, या कोर्टनि ताईं इहे शयूं वञनि थियूं। इहे न वञणु खपनि त बहितरु आहे, इन में असांजी भलाई आहे, इन में असां पाण बि सुकून मुंदासीं, असांजा बचड़ा बि सुकून मुंदा। ऐं मां छा आहे हिनखे सदोरे चांडे खे वरी बि हिकु दफ़ो गुज़ारिश कयुसि त ईअं अहिड़ियूं हरकतूं ठीकु आहे। अगरि तोखे जेकॾहिं शायदि खां तकलीफ़ हुई त फील्ड जा माण्हू हुया, फील्ड जो जेके फ़नकारनि सां उहो कमु करे पियो, उन फ़नकारनि खे चवे हा तूं शायदि राहूज साहिब ॾे पाण वञे हा, लाड़काणे जा हुयो, ॿई हिकिड़े शहर जा हुयो, हिकिड़ो ॾींहुं रखो हा, हिकिड़े ॾींहं ते ॿ दोस्त तूं घुराई या ॿ दोस्त हू घुरायो आहे, ॿ दोस्त मुनवर घुराया, इन मसइले खे हिते ई हल कयो आहे। बजाए जो तव्हां सॼी सिंध खे था ॿुधायो, इहो सुठो अमल न आहे यार। मूंखे कसम सां कल्ह खां वठी मां मतिलबु मूंखे ॾाढो ॾुखु थियो आहे। मुंहिंजा तव्हां जुमिला, मुंहिंजा ॻाल्हाइण जो अंदाज़ तव्हां सम्झी चुका हूंदव, सम्झंदा बि हूंदव त मां कहिड़े अंदाज़ में ॻाल्हायां थो, कहिड़े ॾुखनि में ॻाल्हायां थो। पहिरियां ई फ़नकारनि सां आम माण्हू नाजाइज़ियूं कनि था। जीअं मुमताज़ मौलाई सां कुझु साल पहिरियां दोस्तनि नाजाइज़ियूं कयूं, पर उन सां त वीचारे सां कंदा था अचनि, उहो हर मोड़ ते बर्दाश्त कंदो थो अचे। हाणे वरी तव्हां सदोरे सां पहिरियां मसइलो थियो की फ़नकार अचो कैसेट वग़ैरह जो, असां हिक ॿिए जा साथी थियूं, ईअं न त असां हिक ॿिए जा पेर कढूं। इहा असांजी फ़नकारी जा शाइरी न चइबी, जा असांजी इहा मोहबत न चइबी। मिलूं त वरी खिली मिलूं, वरी जे निकिरूं त पोइ हिक ॿिए जा दुश्मन थी निकिरूं ऐं हिक ॿिए जे ख़िलाफ़ु ॻाल्हायूं, ॿियनि दोस्तनि खे असां वारो ॾियूं, इहा सुठी ॻाल्हि न हूंदी आहे। सो मां ॿिन्ही दोस्तनि खे, बल्कि चइनि दोस्तनि खे, मुनवर मौलाई साहिब खे, सईद चांडियो साहिब खे, शायदि राहूज साहिब खे, सदोरे चांडे साहिब खे ऐं मुर्तज़ा मौलाई जेको हुनजो नंढड़ो आहे, मूंखे हुनजो बि ॾुखु आहे त हुनखे बि पुलिस गिरफ़्तार करे वई आहे। ऐं मां ख़ासि करे वरी हिकु दफ़ो ॿीहर शारिन चांडे खे साहिब खे गुज़ारिश कंदुसि, गुलफ़ाम सांगी खे गुज़ारिश कंदुसि त हिन मामले में विच में अची इन ॿिनि दोस्तनि खे ठाहिनि। असां लाइ को कमुकार हुजे, असांखे हुकुम कंदो त असां लाड़काणी चवंदो लाड़काणी ईंदासीं, हैदराबाद चवंदो त हैदराबाद ईंदासीं, ख़ैरपुर चवंदो त ख़ैरपुर ईंदासीं। जेको असां ते को दोस्त रखंदो को कमु कंहिं असां त ॿिन्ही सां दोस्तनि सां राब्ते में आहियूं, ख़ुदा रा इहा ॻाल्हि सुठी न आहे। शायदि असां बि राब्ते में आहियूं त सदोरे साहिब सां बि राब्ते में आहियूं, त इहो अमल सुठो न आहे, इहा ॻाल्हि सुठी न आहे। की पंज दोस्त चवंदा त हीअं चरे करेसि, हूअं करेसि, हूअं करे, उहे चवण वारा सिर्फ़ु उहे चई हलिया वेंदा, लोड़ींदो तव्हां चयो। अलाए कंहिंजो आशिक़ निज़ामाणी हिकिड़ो गीत आहे त तोखे तुंहिंजे यादुनि खे छा आहे,
तोखे ऐं तुंहिंजे यादनि खे छा आहे भोॻियो यार असां था। सो तकलीफ़ तव्हांखे सहणी पवंदी, न की ॿिए खे सहणी पवंदी। सड़े हंधि सोई जिते बाहि ॿरे, ॿी वेहे माठ करे पुचाए न इश्क वारनि सां। सो मां हथ ॿधी मुंहिंजा दिलि चए थी त आउं मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जो मां तव्हां दोस्तनि खे अर्ज़ु कयां त ख़ुदा खे मञियो, पंहिंजे अमड़ जे सदके, पंहिंजे अमड़ जो वास्तो अथव, पंहिंजे बाबा साईं जो वास्तो अथव त इहे झेड़नि जा मुंहुं भरंदे आहिनि। को कंहिंखां ॾाढो कोन्हे। हींअर दौरु मटिजी चुको आहे। हींअर हर ॻाल्हि जो तदारक थिए थो। सोशल मीडिया स्ट्रांग थी वई आहे ऐं असांजे जेके इदारा आहिनि उहे स्ट्रांग थी चुका आहिनि। को कंहिंजी नथो रखे, हर कंहिं ॻाल्हाए बि फ़ोन ते ख़्याल सां। तव्हांजूं मोबाइलियूं बि रिकॉर्ड थी थियनि, तव्हांजा हर शइ रिकॉर्ड थी थिए। भले उहो पाण रिकॉर्ड न कंदो हुजो, तव्हांजो रिकॉर्ड जेकॾहिं पोइ वञी कंपनी में खोलाईंदो त तव्हां सां केरु थो ॻाल्हाए, छा ॻाल्हायो, तव्हांखे उनखे पूरो रिकॉर्ड एजेंसियुनि खे मिली थो वञे। FI में वञो, ॿियो जेके बि इदारा आहिनि असांजा पाकिस्तान जा हींअर तमामु स्ट्रांग आहिनि। ऐं मां तव्हांखे वरी बि हिकु दफ़ो ॿीहर हथ ॿधी गुज़ारिश थो कयां त इन कम खे ख़ुदा खे मञो ॿेली ख़तमु कयो। हाणे असांखे कोई विढ़ाइण में ठाहिण वारा घटि अथई, ड्राइण वारा खोड़ अथई। सोचे सम्झी रुस पहिरीं पर चाइण वारा घटि अथई, ड्राइण वारा खोड़ अथई, ठाहिण वारा घटि अथई। सो मां शाहिद भाउ खे बि हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त ख़ुदा खे मञो, इन मसइले खे प्यार मुहबत सां, इख़लाक़ सां। ॿ दोस्त पंहिंजा घुरायो, 2 शाइर घुरायो, 2 फ़नकार घुरायो, जेके तव्हां हिते सम्झो त हीअ असांजे सॼण आहिनि, हीअ असांजा दोस्त आहिनि। छो त जेकॾहिं को सॼण थी का सुठी ॻाल्हि बि कंदो आहे त अॻिलो उनजा 5 10 मतिलबु कढंदो आहे। सो असांजा सीनियर शाइर आहिनि तव्हांजे इलाइक़े में, उन्हनि सां तव्हां राब्तो कयो। बंधू साहिबु आहे, शमन मीर अली साहिबु आहे, उन्हनि वटि जे फ़ैसिलो खणी वञो, उहे फ़ैसिलो कनि असांजो। ज़ुल्फ़कार मगी साहिबु कल्ह पोस्ट रखी, तमामु मूंखे ख़ुशी थी। पंहिंजे दोस्तनि सां, जंहिंमें शाहिद बबर साहिबु हुयो, इम्तियाज़ हुयो, आसिफ़ शेख साहिबु हुयो, ॿिया कुझु फ़नकार दोस्त वेठा हुया, मज़हर चांडियो साहिबु हुयो। सो मुंहिंजो चवणु मक़सदु इहो आहे त अलाह खे मञो, ख़ुदा खे मञो। मुहबतूं वधायो, नफ़रतूं खुटायो। नफ़रतूं खुटायो। सो इहे अलाए छा ज़िंदगी, अलाए केरु पहिरियां वञे, केरु पोइ वञे, का ख़बर कोन्हे। सामान 100 बरस का पल की ख़बर नहीं। सो हीअ छाजे लाइ झेड़ा था कयो। सो मां वरी हिकु दफ़ो ॿीहर मां त बार बार ई मिंथ कंदो रहंदुसि शाहिद राहूजे खे साहिब खे त बाबा तूं ई घटि थी। मुनवर मुमताज़ मौलाए खे चवंदो त बाबा तूं ई घटि थी। सईद चांडी साहिब खे चवंदुसि त बाबा तूं ई घटि थी। पोइ वरी तव्हां खां उमिरि में वॾो आहे सदोरो चांडियो। बसि अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, झेड़े में कुझु कोन्हे, वरी बि ठही वञो। हुनजी ग़लती आहे, बिल्कुलु आहे। मां कॉमेंट्स दोस्तनि जा अचनि था, मां ॾिसां थो, ॿुधां थो, पढ़ां थो, पर छा कजे, थी वई इंसान आहे, ख़ता थी वेंदी आहे। ॾाढे आदम खां बि ख़ता थी, इंसान ख़ता न थिए त इंसान त फ़रिश्तो आहे न। सो ख़ुदा खे मञो, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। शाहिद भाउ खे बि अर्ज़ु कंदुसि, हाणे जेका ज़बान में हुन निकिरी वई ॻाल्हि, उहा वापसि त कोन ईंदी। भले तव्हां हाणे हुनखे FIR कटरायोसि, जेल में विझरायोसि, या किथे बि, उहे तव्हांजी शयूं वयल वापसि कोन थींदी। हाणे हुनखे अहसासु थियो हूंदो, पर काफ़ी दोस्तनि खे, काफ़ी जेके कमेंट्स बि कनि था न ग़लति, उन्हनि खे बि हाणे अहसासु थींदो त न, हीअं हाणे कानून थिए थो। तव्हां कंहिंखे ग़लति ॻाल्हायो था, तव्हां कंहिंजी ग़लति पोस्ट रखो था, तव्हां कंहिंजी मश्किरीअ जी पोस्ट रखो था। ऐं ख़ासि करे मां यूट्यूब ते जेके दोस्त जंहिंजी फेक आइडियूं ठाहे करे फ़नकारनि जूं, त अॼु हीअं थी वियो, हूअं थी वियो, अॼु हे हीअं थी वियो, उन्हनि जूं कमेंट्स करे रखनि था। को कंहिं फ़नकार जे लाइ ॻाल्हाए थो त बाबा हीअं अहिड़ो आहे त उनखे ॻाल्हि खे वधाए करे पुठियां आवाज़ु पंहिंजो टिप करे अचो त नाज़रीन तव्हांखे ॿुधायूं त हाणे हीअं थी वियो, हीअं छो थियो, हीअं हूअं थियो। 15 मिंट 15 सेकंड जूं क्लिपियूं ठाहे रखी करे पंहिंजे यूट्यूब सब्सक्राइब खे वधाइनि था। ऐं यूट्यूब वारनि खे बि गुज़ारिश कंदो, जेकॾहिं त इहे जेके आर्टिफिशियल जेके फेक यूट्यूब चैनल आहिनि, उन्हनि खे बि ख़ुदा वास्ते बंदि कयो वञे। जेके हक़ीक़ी आहिनि, उन्हनि जे NIC उन वटि रखियूं वञनि। जीअं सिम हाणे NIC ते थी निकिरे, ईअं यूट्यूब जो बि हिकिड़ो शेड्यूल ठहे, जेको घर खां रुसे थो
उहो पंहिंजो यूट्यूब चैनल खोली वेठो आहे, रस्ते सां काई बि शइ हले थी रख यूट्यूब ते, कंहिंजी का ॻाल्हि ॿुधी रख यूट्यूब ते। छा हाणे इहो बि थींदो आहे यूट्यूब ते, तव्हां ॾिसिजो त असगर जो सदोरो ऐं शाहिद राजू छो विढ़िया, छा ते विढ़िया, ॿिन्ही कंहिंखे जेल जूं सिलीकूं ठाहींदा, कंहिंखे छा ठाहींदा। थो ख़ुदा खे मञो, इन में तव्हांखे कुझु न मिलंदो। मुहबतूं कयो, मुहबतूं वधायो। शायदि भाउ मां तव्हां सां पर्सनल थो ॻाल्हायां, मनोहर मुमताज़ मोलाई मां तव्हां सां पर्सनल थो ॻाल्हायां, सईद चांडिया साहिबु मां तव्हां सां पर्सनल, शाहना चांडिया साहिबु मां तव्हां सां पर्सनल तौरु रिक्वेस्ट कयां, तव्हां सां मुखातिब थी अर्ज़ु कयां थो त ख़ुदा खे मञो, हिन मसइले खे हल कयो। तव्हां वॾा हो शाहना चांडिया साहिबु, ऐं वक़्तुला सुरे खे चवंदुमि लाड़काणे जो आहे, मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो शागिर्दु आहे, उनखे बि गुज़ारिश कंदुसि त हिन मामले में अचे, विच में अचे ऐं हिन मसइले खे हल कराए। ऐं मां मुमताज़ चांडिया साहिब खे, मुमताज़ मोलाई मुंहिंजो भाउ प्यारो दोस्त, उनखे बि गुज़ारिश कंदुसि त हिन मामले में विच में अचे, ॿाहिरनि मां ॿिन्ही खे भाउ खीर खंडु करे। ऐं शायदि राजू बि असांजो भाउ आहे, सदोरो बि असांजो भाउ आहे, मनवर बि असांजो भाउ आहे, सईद त असांजो जानी आहे। अलाह साईं तव्हां सभिनी दोस्तनि खे, सिंध वासियुनि खे या दुआ अर्ज़ु कंदुसि त दोस्तनि खे जेके असांजा राब्ते में आहिनि, जेके असांजा वेझा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त हिन मसइले खे जल्द जल्द ख़तमु कनि, ही पाण में खीर खंडु थी वञनि। सो सिक सलामत, साथ सलामत, घणो टाइम तव्हां खां न वठंदुमि। हिकु दफ़ो ॿीहर गुज़ारिश कंदुसि शाहिद भाउ खे, सदोरे चांडिया साहिब खे, सईद खे ऐं मनोहर मुमताज़ मोलाई खे, किंग ऑफ मुमताज़ मोलाई मुंहिंजो भाउ जानी, उनखे गुज़ारिश कंदुसि। जेके जेके हिन दोस्त जंहिं सां राब्ते में, ग़ुलाम हुसैन उमरानी साहिब खे रिक्वेस्ट कंदुमि, सदोरे चांडिया साहिब सां बिला विचड़ में आहे, उहो दिलशेर उनखे बि गुज़ारिश कंदुमि, ज़ुल्फ़कार मंगी साहिब खे गुज़ारिश कंदुसि, अलीशेर गबोल साहिब खे गुज़ारिश कंदुसि, ज़ुल्फ़कार बुरड़े साहिब खे गुज़ारिश कंदुसि, ग़ुलाम कादिर घायल साहिब खे गुज़ारिश कंदुसि, जेके जेके असांजी फील्ड जा आहिनि, इरफान समे साहिब खे गुज़ारिश कंदुसि, जेके सागर शाह खे गुज़ारिश कंदुसि, जेके जेके असांजा दोस्त आहिनि सभिनी गुज़ारिश कंदुसि त हिन मसइले खे जल्दी हल कयो। हीउ माण्हू पाण ते न खिलायो। सो सिंध सलामत, सिक सलामत, अस्सलाम वालेकुम या अली मदद।